ही पत्थर मिलंदा अख खुली वई अख न जे करे खुली वई तो फकीर ॾिसी हैरान थी वियो त जेके टे पत्थर खड़ी वो सोने अली जे हथ में ॾिना फकीर जे हथ में पत्थर हा अली जे हथ में अची करे तीअं फकीर जे हथ में बहता त रब्बे काबा जो कसम टे पत्थर टे सोने जा टुकड़ा बणजी विया। अल्लाहु अकबर हक जा रहा छा बणजी विया टे सोने जा टुकड़ा बणजी विया छा बणजी विया। फकीर हैरान खुशी में अचे पे थो कुंड ते ओही अबू जहल अगु बझलियो बीठो आ अबू जहल ओही कुंड ते यको बीठो ही कि इन इंतजार में बीठो त फकीर अचे चवास खाली मोटी न चवी तो अली सखिया चवी तो अली सखिया अली जे दर ता मिलंदो अली जे दर ता मिलंदो अली तो के छा दिंदो उन जे घर में ट्रिनियन का फाको पे तोले अली तो के छा दिंदो पर हुन जायल के खबर ही काने त अली उन जात जो नालो आ जेकर ओद जबल के इशारो करे तरफ काबा जो कसम ओद जबल सजो सोन जो बनजी वई पर हुनन जी दुनिया सा मोहब्बत आहे कान हुनन जी दुनिया सा माल सा मोहब्बत आहे कान। अबू जहल ताड़ में बीठो फकीर के ठे जे है खाली मोटे ना अली जे घर में ट्रिनियन का फाको पियो हले चई तो अली सकिया अने खाली मोटे न हलिया गुरु भगवान जे नाले ते माजे गुरु बुद्धन जे नाले ते माजे खुदा जो कसम फकीर वो जवाब ॾिनस जो दिल ठरी पई तुंजी दिल ठरे छो त हिन मल तो मुजी दिल सुभान अल्लाह सा ठारी ना है जरो मु जोर लगायो उन जो दाद तो न ॾिनो जेकर दिल ठरे फकीर जो जवाब ॿुधी त सुभान अल्लाह चवंदे पर हिन मल जेकर के सुभान अल्लाह न चई त लोडे ॾिसी हेडो शान बयान किया एक भेरो भी सुभान अल्लाह न ॾिसो वेठो भी आ लोडो ॾिसी डाल्टा जो दौरा तुंजे लगे हिते वेठो हमरा लोडे ॾिसी सॼो प्रोग्राम थियो हेडो शान बणा एक भेरो भी सुभान अल्लाह न ये थंबे आंगुर वेठो आ चुरई कोन तो भई हथ मथे करे जो सुभान अल्लाह त खबर पवे फकीर जी सदा ॿुधंदे सुभान अल्लाह चवंदे ऐं खुदा जो कसम सुभान अल्लाह जी सदा एड़ी हुजे जो सॼो गोठ वजे सॼे गोठ के खबर पवे त अली जा गुलाम वेठा है अली सा मोहब्बत करण वारा वेठा है। फकीर अबू जल्द चवे तो अली जे दरदा खाली आए अली जे दरदा खाली आए तू चवी तो अली सखिया हाने गुरु भगवान जे नाले ते तमाजे हाने गुरु बुद्धन जे नाले ते तमाजे अली जे घर में ट्रिनियन का फाको पे तो हले अली तो के छाड़ी दो अज गुरु मुखा भगवान जे नाले ते अज गुरु मुखा बुद्धन जे नाले ते तमा अबू जहल तो के अता कया फकीर चयो त अबू जहल पांजा कन्न खोले अज फकीर जो जवाब बुधी छड़ अज तू चवी थो त फकीर अली जे दरदा खाली आयो अबू जहल अज पांजा कन्न खोले मु फकीर जो जवाब बुधी छड़ अज मु फकीर के अली जे दरदा अज वो खैरियत मिलिया जो हाने मु फकीर के कयामत तक पिन्नण जी जरूरत ही काने का पिन्नण जी जरूरत ही काने का। खुदा जो कसम जॾहिं हेड़ा प्रोग्राम थींदा कन त अॻिते वधी करे हिस्सो मिलाईंदो कर साईं फकीर अली नवाज़ खे ॻोल्हींदो कर मोहम्मद नवाज़ साईं अली नवाज़ उनखे ॻोल्हींदो कर जे खबर पए न मिलाद थो करे केर भी कराए पाण वञी हिस्सो मिलाईंदो कर। घणा एतराज कंदा आहिनि एॾो ता जलसन ते ख़र्च थो कंदा गरीबन खे केॾो न सवाब मिलंदो मां चयो बेवकूफ़ तो के खबर ही काने त हिननि महफ़िलनि के सजाइण वारा पाण गरीब ही हूंदा हिननि महफ़िलनि के सजाइण वारनि में अक्सरियत गरीबन जी हुंदी खुदा जो कसम अड़न गरीबन के भी ॾिठो आ 500 सजी दिहाड़ी कमाए जमल अचे तो शहर ॾिसे तो महबूबन जो मिलाद सजायो तो वजे पुछे तो छा था कयो कि अमड़ आमीना जे लाल जो मिलाद सजायो था सुने दस्तगीर जी यारी कयूं था सभनी के तो प्रोग्राम करे जे सभई मिली जुली करे पिया कयूं त सभनी जो हिस्सो हुजे त उन्हनि मजदूरन के भी मां ॾिठो त कन मां नीर वाए करे गीते में अताड़ी करे चयो 500 जी मजदूरी करे आयो है हां ई 300 बचल ला खयो थो
सो मुंजा भी मिलाद में मिलाए चाहे जिन गरीबन जी तू तो गाल करी वे गरीब मिलाद मल्हाईंदा तू भी मिलाद कोन मल्हाईंदो आहे जॾे ये गरीब मिलाद मल्हाईंदा ऐं खुदा जो कसम इमाम गज़ाली भी एक रिवायत बयान कई आहे अमड़ आमीना जे लाल जे इश्क में अची करे हिकड़े शख्स 1000 दिया बाराया घणा दिया उन वक्त में दिया हुंदा उन वक्त में 1000 दिया बाराया पर उनके या खबर ही काने ते जको आलिम तकरीर करण तो जे त उन कंपनी जो कहां लिखा है केड़ी केड़ी कंपनी कहां लिखा है कहां लिखा है यानी जदे भी उन जे अॻियां अमड़ आमीना जे लाल जो शान बयान कंदे पुछंदो कहां लिखा है पर खुदा जो कसम मुझे हेडो तजुर्बो तकरीर जो आ जदे भी मां सुन्नी जे अॻियां अमड़ आमीना जे लाल जो शान बयान कयो आ हिक भी सुन्नी मुखा इहो न पुछो त कहां लिखा है बल्कि जदे भी मां सुन्नी जे अॻियां अमड़ आमीना जे लाल जो शान बयान कयो त सुन्नी हिक ही जवाब दिनो सुभान अल्लाह सुन्नी हिक ही जवाब दिनो सुभान अल्लाह अमड़ आमीना जे लाल जो शान मां त चवा सुभान अल्लाह मां त चवा सुभान अल्लाह 1000 दिया बार आया घणा दिया बार आया 1000 दिया बार आया पर उन तकरीर के ही अजायो खर्चा ही फजूल खर्चिया ही 1000 दिया बार आया पर इन 1000 दियन में तेल भी लगो हुंदो इन 1000 दियन में वट भी लगी हुंदी इन 1000 दियन में दिया भी आया हुंदा इन 1000 दियन में मजदूरी भी लगी हुंदी पर जेकर ये पैसा किन गरीबन में वेराजन हा त ता के केड़ो न सवाब मिले हा मेजबान तो चवे साईं मुके का खबर काने मां तान पढ़ियल आहियां मां त हबीबन जे इश्क में अची करे उन जी आमद की खुशी में ही जरागा कयो पांजे घर के सजायो सरकार की आमद मरहबा जो सदाऊं बुलंद कयूं आहिन पर जेकर तवा चओ था त ही गलत कम आ त कोई ये ता पाण उथी करे पाण विसायो बाकी अमड़ आमीना जे लाल जे आमद जे ॾींहनि के विसाइण जी ताकत मूं किनड़े में काने ता पाण विसायो मौलाना उथियो एकड़ो ॾींहुं विसायो मौलाना उथियो ॿियो ॾींहुं विसायो टियों ॾींहुं विसायो चौथो ॾींहुं विसायो पंजो ॾींहुं विसायो चओं ॾींहुं विसायो मौलाना ॾींहुं विसाईंदो पियो वञे वरी जो कोई ते निहारे तरफ़े काबा जो कसम ॾींहुं पाण ई ॿरंदा पिया वञनि मेजबान चयो मौलाना ही आम ॾींहं नाहिन जेके तुंहिंजे विसाइण सां विसी वञनि ही अमड़ आमीना जे लाल जे आमद जा ॾींहं आहिनि हेॾा तूं विसाईंदो वेंदे होॾा रब पाणे फ़रिश्तनि खां ॿाराईंदो वेंदो गरीब याद न पुट जी शादी कई 15 लाख खर्च कयो वडे में वडा आइटम भी कया 15 ताम भी कया शामियाने जे बाहर गरीब जो बाहर फिरे पेथो तका विथी मिले शामियाने मा गुट हणी करे बगिरा चंगी मानी जा हणी चा पर हमरा मानू 12 मानू बियारे छया मता को बाहर शामियाने मा अचे उन वक्त गरीब याद ना आया पान 50 लाख जी गाड़ी ते चढ़े उन वक्त गरीब याद ना आया पान 2 करोड़ जी कोठन में रहे उन वक्त याद ना आया मदरसन जी बिल्डिंग ते 15 करोड़ खर्च थी गया उन वक्त याद ना आया कच्ची मस्जिद में हबीबन करीमन नमाज पढ़ी पर इन पक्की मस्जिद जे मथा 50 लाख खर्च करे छया उते गरीब याद ना आया पर गरीब याद आया अमड़ आमीना जे लाल जे मिलाद में याद आया हबीबन करीमन कच्ची नमाज मस्जिद में नमाज पढ़ी तो पक्की छोटा ही एतरो खर्च छोतो करी छा तुंजा सजदा कच्ची मस्जिद में कबूल न पवंदा चा तो मदरसे जे अंदर हेडी बड़ी बिल्डिंग ठाई पर जेकर कच्चा घर ठाए करे उते तू बच्चन के तालीम दींदे तो छा उते तुंजी तालीम कान हलंदी छा हबीबन करीमन एडी बड़ी बिल्डिंग ठारायो एडी पक्की मस्जिद ठाराए न बल्कि चवंदे त रब जो घर आ उनके जेतरो सजाए जे भलो आ मां चवंदो हां जी रब जे घर के सजाइण सां वधीक सवाब आ ई अमड़ आमीना जे लाल जे मिलाद के सजाइण सां भी वधीक सवाब जिनके सदके में मस्जिद मिले जिनके सदके में मदरसो मिले जिनके सदके में बाबो मिले जिनके सदके में काबो मिले जिनके सदके में मक्को मिले जिनके सदके में मदीना मिले अज गाल वाजे करे छया त जिनके सदके में तो के रब मिलो उन मोहम्मद जो मिलाद न तो मल्हाए अजायो खर्च ना है बेटा अजायो खर्च ना है ए खुदा जो कसम जदे ये दिहाड़ा इंदान उन वक्त जी खुशी नौजवानन का पुछत अजीब हुंदी घरा निकरंदो सरकार जी आमद मरबा नारा हणंदो ही जो असा खर्च कंदा न सा उन जो ईमान केडो ताज़ा हो दियो तो के खबर ही काने हबीबन करीमन जी इश्क सीने के अंदर मोहब्बत केडी थी पैदा
था थे उन जो तोखे अंदाज़ो ही कोने। हे हबीबन करीमन जो आशिक हैं जेके हबीबन करीमन जो मिलाद जडे एड़ा प्रोग्राम थींदा कन ताकते वधी करे नौजवान मिली जुली करे पांजे वरन जी हौसला अफजाई करे पांजो हिस्सो जरूर मिलाइंदा कयो पांजो हिस्सो जरूर मिलाइंदा कयो इने न बाबा तो हिस्सो कोन दिनो कि मुखारी घुरी जा जन थोरो तो करे मुखा घुरी जा सबनी दिनो मुखे चया त मां बदियां सा अड़े ने जो मतलब या तू हुन के तो दी अम्मड़ आमीना जे लाल जो मिलाद न थो मलाए तुझे दिल में हुन जे लायत ही घुरे तया पर जो आशिक हुंदो न यो न दिसंदो आ त घुरे तो जा न तो घुरे बस अगते वधी करे हथ बु बदंदो अखिन मा नीर बु वाइंदो चनो मु किनड़े ते कुर्ब करे ही मुजो भी सो मिला आशिक वो थई आशिक वो थई ए खुदा जो कसम रब कुरान जे अंदर गाल वाज़े कर छे अल्लाह ताला जे प्यारे खलील जे ला जने नमरूद बाह जो आड़ा तैयार करायो बाह जो आड़ा तैयार करायो तो इब्राहिम खलीलुल्लाह के उन बाह जे आड़ा जे अंदर विधो पियो वने ए बाह वा मेलन में लगला बाह मेलन में लगला ए उन बाह आसमान सा पे थी गालियो करे एडी तेज बाया उन वक्त रब करीम फरमा त एकड़ो पखी आयो तकड़ो तकड़ो वने बैठो पांजे चोंब जे अंदर एक पानी जे कतरे के खड़ी करे तकड़ो तकड़ो वने थो अग्या बया पखी था मिलन चवंदा काडे थो वनी जे परे थो परे मां बाहर विसाण थो वनी परे थो परे मां बाहर विसाण थो वना त पखी था चवन से ओ चरिया तुझे चोंब जे अंदर एकड़ो पानी जो कतरो है चाहे न पानी जे एकड़े कतरे सा ये बाह जो आला विसी सके थो तो उन पखी चयो हां हां मुके खबर आ तेन पानी जे एकड़े कतरे सा ये बाह जो आला न तो विसी सके पर कोई भी इन बाह जे आला जे मथा वनी करे मां पानी जे एकड़े कतरे के इन बाह जे आला जे अंदर उछलाए करे पांचे रब के गवाह बनाइंदुस त मुजा मौला मुजो ताल्लुक नमरूद इंसान है मुजो ताल्लुक अल्लाह जे खलील वारन सा है मां नालो लिखरायण आयो आया मां नालो लिखरायण आयो आया मुके खबर आ मुजी हैसियत भी ना है मुके खबर आ मुके मिलाद करण जी ताकत भी काने पर ही बसो दई करे मां पांजो नालो लिखरायण आयो आया आई पांजे रब के गवाह थो बनाया आई हियर जो प्रोग्राम में हर हर भाई हथ मथे करे सुभान अल्लाह जी सदा बुलंद तो कया आई रब के गवाह थो बनाया त मुजा मौला मुजो ताल्लुक नबी जे गुस्ताखन सा ना है मुजो ताल्लुक नबी जे गुलामन सा है रब के गवाह पे बनाया रब के जेतरी तुंजी हैसियत जेतरी तुंजी ताकत जंगे बदर जे अंदर अम्मड़ आमीना जे लाल फरमायो आखिरी गाल अर्ज कया तो विसातो में केतरो दम केतरी सुभान अल्लाह जी सदा तो दी अम्मड़ आमीना जे लाल फरमायो त जंग जे लाए माल जी जरूरत जंग जे लाए माल जी जरूरत को सहाबी उठ काए आयो को सहाबी घोड़ो काए आयो को सहाबी तलवार खणी आयो को सहाबी नेज़ो खणी आयो को सहाबी खाद खुराक जो सामान खणी आयो पर एकड़ी बुढ़ड़ी औरत पांजे घर में वेठी आ कनन ते जमल या गाल पियस त मड़ा मिना जे लाल फरमायो तो जंग जे ला माल जी जरूरत आ दिसे दी त कुछ भी कोने को छाती दिसे कुछ भी कोने को अखिन मा नीर वही था अचन हेडे ओडे निहारे थी का के विषय ते निगाह नथी पवे एकड़ी केंची ते निगाह पवे थी उहा बुढ़ी औरत केंची खणी करे पांजे मथे जा वार कटे करे पांजे मथे जी चोटी वेड़े सेड़े करे अम्मड़ आमीना जे लाल जी बारगाह में खणी आई आ खुदा जो कसम अम्मड़ आमीना जे लाल जडे उन बुढ़ड़ी औरत जे मथे जी चोटी ॾिठी मथे जा वार ॾिठा त पाण मुस्कुरायो ऐं मुस्कुराईंदे उहा चोटी वठी करे रखे छडी छो त अम्मड़ आमीना जो लाल ओ लाल आ जेको दिलन जा राज भी जाणींदो थे दिलन जा राज भी जाणींदो थे उहे वार वठी रखिया हन सहाबा अर्ज कयो सोना जेको घोड़ो काए आयो त खबर आ जंग जी जरूरत आ जंग जे अंदर कम ईंदो को घोड़ो काए आयो जंग जे अंदर कम ईंदो को खाद खुराक जो सामान खणी आयो जंग जे अंदर कम ईंदो को तलवार खणी आयो जंग जी जरूरत आ को नेज़ो खणी आयो जंग जी जरूरत आ पर सोना ये बुढ़ड़ी जेके पांजे मथे जा वार कटे करे तवाजी बारगाह में खणी आई आहे सोना इनन वारन जो जंग जे अंदर केड़ो कम इनन जंग जे अंदर केड़ो कम पाण करीमन मुस्कुरायो ऐ मुस्कुराइंदे फरमाने लगा इन जो जवाब मां मोहम्मद ने बल्कि या बुढ़ड़ी औरत पाण दिंदी त छाजे लाए खणी आई आहे
अम्मा बुधा छाजे लखणी आई है अम्मा वारन जो केड़ो कम तोके खबर आ त जंग जो मैदान हिते घोड़ा भी भजंदा हिते तलवारूं भी हलंदियूं हिते उठ भी हलंदा हिते नेज़ा भी हलंदा अम्मा हिते त इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे तू पंहिंजे मथे जा वार खणी आई आहे इन्हनि वारनि जो केड़ो कम बुढ़ड़ी औरत रोई करे चवे थी सोना मां पंहिंजे घर में मौजूद हस तव्हां फरमायो त जंग जे लाइ माल जी ज़रूरत आहे पर मूं वटि माल कोन हो दिलि चयो जेकर मुंहिंजो घर वारो ज़िंदा हुजे हा त रब्बे काबा जो कसम पंहिंजे घर वारे खे मां जंग बदर जे अंदर मोकलिया हा जेकर विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वने हा त मां नाज़ कया हा त मां उन जी घरवारी आहियां जेको अॼु मोहम्मद जे मथां कुर्बान थी वियो सोना जेकर मुंहिंजो बच्चो हुजे हा त मां सुने मोहम्मद जे मथां कुर्बान करे छॾिया हा जेकर जंग बदर जे अंदर मुंहिंजो बच्चो विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वने हा त मां नाज़ कया हा त मां उन बच्चे जी माउ आहियां जेको अॼु मोहम्मद जे मथां कुर्बान थी वियो सोना मूं वटि भाउ बि कोन्हे जेकर मुंहिंजो भाउ हुजे हा त तो मोहम्मद ता कुर्बान कया हा जंग बदर जे अंदर विढ़ंदे विढ़ंदे जेकर शहीद थी वने हा त मां नाज़ कया हा त मां उन वीर जी भेण आहियां जेको अॼु मोहम्मद जे मथां कुर्बान थी वियो सोना घर वारो भी ना है बच्चो भी ना है भाउ जो सायो मथे ते ना है घर में खाद खोराक जो सामान भी ना है हिकड़ो वेलो खावा थी बे वेले लाइ परेशान आहियां पर तां जो हुक्म थियो त जंग जे लाइ माल जी ज़रूरत आहे पेश कयो सोना यकीनन को साहबी उठ आया आयो को घोड़ो खाए आयो को तलवार खाए आयो को नेज़ो खणी आयो सोना हर को पंहिंजी हैसियत मुताबिक सामान जमा कराए पियो पर मूं बुढ़ड़ीअ जे घर में कुछ कोन हो बस कैंचीअ ते निगाह पई मथे जा वार कटे करे इन नियत सां खणी आई आहे हा त सोना जंग बदर आहे ई जंग जो मैदान आहे इन जंग में घोड़ा भी भजंदा इन जंग में उठ भी भजंदा इन जंग में तलवारूं भी हलंदियूं इन जंग में नेज़ा भी हलंदा थी सके तो तलवारुनि जे हलंदे हलंदे कि उठ जी नकेल छजी पवे कि उठ जी महार छजी पवे सोना ई वार इन नियत सां खणी आई आहे हा त जरे जंग जे अंदर का के उठ जी का नकेल छजी पवे का महार छजी पवे त ये मुंहिंजा वार खणी करे के साहबीअ खां इन्हनि वारनि जो रसो वटराए करे उठ जी नकेल ठाहिजो उठ जो रसो ठाहिजो सोना ये वार खणी अचण जो मक़सद हिकु ई आहे ये वार खणी अचण जी नियत हिकु ई आहे त जॾहिं क़यामत जो मैदान बर्पा होंदो रब्बे करीम जंग बदर जे अंदर जिन जिन अल्लाह जे हबीब जी मदद कई रब्बे करीम जॾहिं उन्हनि जा नाला पुकारींदो त उन वक्त मूं बुढ़ड़ीअ जो नालो भी पुकारियो वञे अल्लाह यार हक सिर्फ नालो लिखाइण आई आहे सिर्फ तो इन जे करे ही बगदादी अर्ज़ तो करे महफिलू भी कयो मिलाद भी कयो पर जेकर महफिल ऐं मिलाद खां बाद में तो में चेंजिंग ना आई तो वो मिलाद जो को फायदो ना है चेंजिंग अचण खपे छा अचण खपे ये न तो सिर्फ नारा हो जन गुलाम है रसूल के गुलाम है गुलामी रसूल में मौत भी कबूल है बेटा यो तुझो नारो ना है यो साहबा जो नारो यो तुझो नारो ना यो केजो नारो साहबा जो नारो उन जानियो उन वक्त जरूरत ही हिंजर के जी जरूरत है जानियो केर खोजे इन वक्त तो के नारो हणवा ए नबी जो गुलाम आहे त इहो नारो हण त गुलाम है रसूल के गुलाम है गुलामी रसूल में नमाज भी कबूल है नारो हणवा त इहो हण गुलाम है रसूल के गुलाम है गुलामी रसूल में वालिदैन की फरमाबरदारी भी कबूल है गुलाम है रसूल के गुलाम है गुलामी रसूल में नबी की हर सुन्नत पर अमल करना भी कबूल है यो तुझो नारो हण ऐं आशिक खबर छा के चइबो आशिक छा के चइबो आशिक उन के चइबो आ जेको माशूक जी हर एक अदा ते फिदा थी वञे वो आशिक आशिक माशूक जी हर एक अदा ते फिदा थी वञे त आशिक न त पोइ मिड़े ड्राड़ा ई आहे आशिक हुआ जो माशूक जी हर एक अदा ते फिदा थी वने चवी थो मां नबी जो आशिक आहियां त पोइ अॼु खां पोइ आहद कर त हबीबन के सुन्नत मुबारक चेहरे ते रखण पसंद तो त मूंखे भी पसंद आ हबीबन के मथे ते इमामो सजाइण पसंद तो त मूंखे भी पसंद आ हबीबन के 5 वक्त जी नमाज जी पाबंदी पसंद तो त मूंखे भी पसंद आ हबीब के रमजान जा रोजा पसंद तो त मूंखे भी पसंद आ हबीब के वालिदैन जी फरमाबरदारी पसंद तो त मूंखे भी पसंद आ हबीब के वालिदैन जी फरमाबरदारी सां गॾु पाड़े वारनि जे हकन जो ख्याल रखण पसंद तू चो मुखे भी पसंद तू चो तो मुखे भी
यानी आशिक हुआ जो हबीब जी हर एक सुन्नत ते अमल करे, हर एक सुन्नत ते। बाकी ये हिमल नारा हणे ऐं घर वञे वरी सुबह जो उहा ई बकरी वारी बे त पोइ मिठा को फ़ाइदो कोने। ऐं जॾहिं बि तव्हां प्रोग्राम करायो सालाना त पाण जो मुहासिबो कंदा कयो। सियारे जी रात पाण सवण मथा विझी करे सोचजा पोइ साल प्रोग्राम करायो होसीं त उन साल हिन साल में मूं में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हिन साल प्रोग्राम करायो हाणे मूं में केतिरी चेंजिंग अचे थी। जेकर चेंजिंग ईंदी थी वञे त बगदादी तोखे मुबारक थो ॾिए त रब्बे करीम तोसां बि राज़ी आहे त तुंहिंजे बचन सां बि राज़ी। बाकी चेंजिंग नथी अचे त तोखे इस्लाह जी ज़रूरत आहे। पंहिंजो पाण खे